कोटड़ी जे बिलावल मेडिकल अस्पताल में इलाज लाइ आयल औरत खां पर्स फुर कंदड़ फोरू पुलिस एहलकार निकिरी पियो। शहरियुनि फोरू एहलकार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। कोटड़ी में बिलावल मेडिकल अस्पताल में इलाज लाइ आयल औरत मसमात शमीम खां पर्स फुर करे फरार थियल फोरू जो शहरियुनि पीछो करण बाद सोघो करे खेसि कोटड़ी पुलिस हवाले करे छॾियो, जिते संदसि सुञाणप पुलिस एहलकार मुज़म्मिल कुरैशी तौर कई वई आहे। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कोटड़ी जे बिलावल मेडिकल अस्पताल में इलाज लाइ आयल औरत मसमात शमीम खां पर्स फुर करे फरार थियल फोरू पुलिस एहलकार निकिरी पियो, जंहिंखे शहरियुनि पीछो करे पकड़ण बाद कोटड़ी पुलिस हवाले करे छॾियो आहे। शहरियुनि हथां सोघो कयल फोरू जी सुञाणप पुलिस एहलकार मुज़म्मिल कुरैशी तौर थी आहे। कोटड़ी पुलिस जवाबदार एहलकार मुज़म्मिल कुरैशी खे लाकअप हवाले करे छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं मथस केस दाख़िल न थी सघियो।